अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहा पराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। लाहौर में 3 माड़ घर रही पट फोतियुनि जो अंग वधी 10 थी वियो। शहर जे बागवानपुर वारे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक। इंतज़ामिया जो चवणु आहे त 3 माड़ घर में 3 भाइरनि जी रिहाइश हुई। 3 छितियूं टीयर गार्ड जूं ठहियल हुयूं। सालगिरह तक़रीब में शिरकत लाइ भेण ऐं केतिरा ई माइट भी मौजूद हुआ। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। अॼु खां 5 अगस्त ताईं मुल्क में वधीक बरसातुनि जी अॻकथी। इस्लामाबाद, रावलपिंडी, पेशावर, नौशहरा, कोयटा ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बसकारी जो इम्कान। लाहौर, गुजरात, सियालकोट, फैसलाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात। सुभाणे खां आछर ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी। कराची, बदीन, ठट्टो, सिजावल ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी। मुल्क में बरसातुनि बाद सिंधु दरिया में पाणी जो वहिकरनि में मुसलसिल वाध। गुडू बैराज वटि पाणी में इज़ाफ़ो। विचोले दर्जे जी ॿोॾ। मथां वहिकिरो वधी 4,13,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। सख बैराज ऐं कालाबाग वटि नंढे दर्जे जी ॿोॾ बरक़रार।